नाज़रीन, अवां एक अहम खबर शेयर करे रहा आहियूं त रतो देरो में घर जी छित किरण सबब पीउ ऐं पुट फोत थी विया आहिनि। ॻोठ मेहर बुरड़ो में घर जी छित किरण सबब 45 वरियनि जो रोशन बुरड़ो ऐं संदसि पुट ज़हीर फोत थी विया। फोतियुनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया आहिनि। जी नाज़रीन, रतो देरो में घर जी छित किरण सबब पीउ ऐं पुट फोत थी विया आहिनि। ॻोठ मेहर बुरड़ो में घर जी छित किरण सबब 45 वरियनि जो रोशन बुरड़ो ऐं संदसि पुट ज़हीर फोत थी विया। फोतियुनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया आहिनि। रतो देरो में घर जी छित किरण सबब पीउ ऐं पुट फोत थी विया आहिनि। ॻोठ मेहर बुरड़ो में घर जी छित किरण सबब 45 वरियनि जो रोशन बुरड़ो ऐं संदसि पुट ज़हीर फोत थी विया आहिनि। फोतियुनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया।